वगण मां ख़बर ॾींदा हलो त वगण में समाजी अॻवान मोहम्मद हसन वगण तरफ़ां 150 खां मथे फैमिलीज़ में राशन तक़सीम कयो वियो, जंहिंमें अक्सरियत ॾियारीदार मज़दूर तबिके जी हुई। राशन मिलण करे मिसकिननि जे मुंहं ते मुरकूं अची वियूं। उन मौक़े ते समाजी अॻवान मोहम्मद हसन वगण जो चवणु हो त गुज़िरियल बरसातुनि खां वठी पंहिंजे ॻोठ वासियुनि जी पंहिंजे वस आहिर मदद कंदा अचूं था। हिन वक़्तु हितां जे माण्हुनि खे खाद खुराक राशन जी सख़्त ज़रूरत आहे। ग़रीब मिसकिन पोरिया तबिको महांगाई ऐं बेरोज़गारी सबबि परेशान हाल ऐं रोज़े रखण खां कासिर आहे। बरसातुनि खां पोइ हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां बि हितां जे मिसकिन माण्हुनि जी का बि सहायता नाहे कई वई। हिन जो वधीक चवणु हो त असीं वस वारनि इदारनि ऐं साहिब हैसियत बाशऊर माण्हुनि खे अपील करियूं था त हिन भलारे महीने रमज़ान शरीफ़ में ग़रीब मिसकिननि, बेवा औरतुनि, यतीम ॿारनि, माज़ूरनि ऐं बीमारनि जी मदद कनि। Sumro Wallpapers and PVC Panel Shop 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।